नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त जमियत उलमा इस्लाम जे ज़ेर एहतमाम 6ठी साला अज़ीम व आलीशान तारीख़ी शोधा इस्लाम कॉन्फ्रेंस दारावाण भरिसां कंदरा शहर जे मेन बाज़ार में थी गुज़री है, जंहिंखे सिंध जे नामूर उलमा इकराम मौलाना कारी कामरान, मौलाना असद खोड़ो, मौलाना सईद मोहम्मद इस्माइल शाह काज़मी ऐं ॿियनि केतिरनि ई आलमनि सगुरनि ख़िताब कंदे हज़रत इमाम उमर रज़े ऐं हज़रत इमाम हुसैन रज़े ऐं करबला जे शहीदनि अहले बैत ऐं साहबा कराम जी ज़िंदगी ते कुरान व हदीस मुताबिक़ रोशनी विधी। इन मौके ते जमियत उलमा इस्लाम ज़िले सखर जे नायब अमीर हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त असांजी जमायत अल्लाह वारी जमायत ऐं हक़ सच वारी जमायत। हिननि वधीक चयो आहे त ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में जमियत उलमा इस्लाम भरपूर नमूने सां हिस्सो वठंदी ऐं कंदरा जे हर वार्ड ते उम्मीदवार बीहारिया वेंदा। चेयरमैन जो चए त मां 3000 नलका खाधा आहिनि। हैदराबाद जी ॻाल्हि मुंहिंजो खाधई त सही पोयां कढी के नलका थोड़ी खत्म पैसा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।